जी नाज़रीन, मारवाड़न जो देश थरपारकर ज़िलो जेको ताज़ियुनि बरसातनि खां पोइ हुस्नकनि जे मंज़र जा ॾेख ॾेई रहियो आहे त हर तरफ़ असीं ॾिसूं था त साई चादर जीअं जेको आहे सावक ई सावक नज़र अची रही आहे। त अहिड़ी तरह जेको आहे परे परे खां माण्हू जेको थरपारकर ज़िले में घुमण लाइ जेके सियाहत अचनि पिया, मगर उते उन्हनि खे के बि सहूलियतूं वग़ैरह न आहिनि। ऐं उते हिन वक़्तु जेके ताज़ियूं बरसातूं पवनि पियूं त उते मोर वण टिण ॿूटा जेके सभु जेके आहिनि उहे बहितरीनु नमूने सां ऐं तमामु माण्हू उते वॾे तइदाद में वञी करे उते जेके फ़ोटो सेशन बि करे रहिया आहिनि। ऐं उन खां अलावा थरपारकर ज़िले जी जेका मेन गड्डी भट समेत मुख़्तलिफ़ जेके तफ़री जूं जॻहियूं आहिनि उते घुमी रहिया आहिनि ऐं सेल्फियूं कढी रहिया आहिनि। त उते वरी मोरनि जा टोका ऐं उते उन खां अलावा हरण या पखी पखण जेके आहिनि उहे बहितरीनु नमूने सां उन्हनि जूं मुख़्तलिफ़ ॿोलियूं जेके गुंजजी रहियूं आहिनि। उन हवाले सां असांजे थरपारकर जे रिपोर्टरनि जंहिंमें थरपारकर सां जेको तालुक़ु रखंदड़ जावेद बजीर जेको मिठी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां जेके माण्हू घुमण लाइ आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे, फ़नकारनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे। ऐं अहिड़ी तरह जेको सुधीर जेको इस्लाम कोट जे मुख़्तलिफ़ जेके इलाइक़नि खां जेके माण्हू अचनि था इस्लाम कोट जी थरकोल जे हवाले सां इस्लाम कोट तमामु हिकु बहितरीनु हिकिड़ो इलाइक़ो थी वियो आहे। ऐं जेके सियाह वञनि था इस्लाम कोट या थरकोल जे इलाइक़े जे अंदरि घुमण वञनि था, अहिड़ी तरह चेलार या नंगर पारकर जेको कारुंजर जबल ते वञनि था। अचो त उन हवाले सां थरपारकर ज़िले जे जेको जावेद बजीर उते जे थर में घुमण लाइ आयल या उतां जेके मक़ामी माण्हुनि जा मसइला या जेके घुमण लाइ सयाह या उतां जा जेके मक़ामी जेके लोक गीत ॻाए रहिया आहिनि उतां जा गुलूकार जेके आहिनि ऐं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे। उन्हनि जो जेको फ़न आहे उन्हनि जो जेको उते आवाम खे जेको आहे जेके घुमण लाइ वञनि था उहो पंहिंजो फ़न जो मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। अचो त जावेद बजीर सां जेके माण्हुनि ॻाल्हि ॿोल कई आहे उन्हनि जी तव्हांखे ॻाल्हि ॿोल ॿुधायूं। जावेद, छा सूरत हाल आहे थरपारकर में ताज़ो 14 अगस्त खां पोइ माण्हुनि जो रुख त थरपारकर ज़िले ॾांहुं लखनि जे तइदाद में माण्हू घुमण लाइ विया आहिनि। जे हितां खां माण्हू कश्मीर गिलगित या ॿियनि इलाइक़नि में वञनि था त वरी उतां जा माण्हू हिन वक़्तु असीं ॾिसूं पिया सॼो थर ज़िले जे अंदरि जेको उन्हनि माण्हुनि जो रुख आहे, कहिड़ा तफ़री जूं जॻहियूं आहिनि, उते जे माण्हुनि जो छा चवणु आहे, जेके घुमण लाइ आहिनि उन्हनि खे सहूलियतूं कहिड़ियूं आहिनि ऐं हिन वक़्तु छा सूरत हाल आहे थरपारकर ज़िले जी। ऐं उते जे जेके फ़नकार जेके मुख़्तलिफ़ माण्हुनि खे जेको आहे माण्हुनि जा वॾा हुजूम लॻा पिया आहिनि। ऐं ख़ासि तौर ते असीं गड्डी भिट ते ॾिसूं था त उते जेको माण्हू तमामु वॾे तइदाद में तफ़री कराए रहिया आहिनि, फ़ोटो सेशन कराए रहिया आहिनि। ऐं हिन वक़्तु मिठी जी छा सूरत हाल आहे? हाँ जी बिल्कुल नज़ीर, थरपारकर ज़िले में बरसातन का पोइ थर जा ख़ूबसूरत जेके रंग आहिनि उहे निखरी पिया आहिनि। थर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख़्तलिफ़ जेके सतनी तालुक़नि में जेके बरसातूं पियूं आहिनि उन खां पोइ थर जा जेके मारू माण्हू आहिनि उन्हनि पारां ॿनियूं पोखण जेके आहिनि उहे शुरू करे छॾियूं आहिनि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां, किथे ट्रैक्टरनि सां, गॾनि सां, उठनि सां जेके आहिनि उहे मारू माण्हुनि पारां जेके आहिनि उहे ॿनियूं पोखियूं पियूं वञनि। जॾहिं त बरसातनि खां पोइ मुख़्तलिफ़ जेके तारीख़ी तफ़री जेके माॻ आहिनि, ख़ासि करे मिठी जो गड्डी भिट जेका तफ़री माॻ आहे उन ते सिंध जे मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि मां जेका सियाहत जी जेका आमद आहे उहो अचणु शुरू थी वई आहे। उन खां सवाइ तव्हांखे ॿुधायां त नंगर पारकर जा मुख़्तलिफ़ जेके जीन मंत जा मंदर, उन खां सवाइ जेके तारीख़ी तफ़री माॻ आहिनि उन्हनि ते वॾे तइदाद में जेका आहे उहो रश थी वई आहे। हिन वक़्तु जेका थरपारकर ज़िले में मुख़्तलिफ़ जेके तालुका आहिनि उनमें वक़्फ़े वक़्फ़े सां जेका बरसाति वसण वारो जेका आहे उहो सिलसिलो जारी आहे। ऐं मुख़्तलिफ़ जेके तारीख़ी तफ़री माॻ आहिनि उन्हनि ते सियाहती वॾे तइदाद में जेका आहे आमद थी रही आहे। असां हिन भेरो टाइम में थर जे जेके सुञाण धुरियूं आहिनि, जेके साञावन जेके धुरियूं आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं।
असां वटि थरपारकर में हाणे जेका बरसातूं मानसून जूं पयूं आहिनि, ॾाढी ज़बरदस्त बरसाति हली रही आहे, मौसम बि ॾाढो ख़ुशगवार आहे ऐं गर्मियुनि जा सतायल जेके बि मारूअड़ा आहिनि उन्हनि जे चेहरनि ते जेके से ख़ुशियूं मोटी आयूं आहिनि ऐं हू ॾाढा ख़ुशि नज़र अची रहिया आहिनि। ऐं मिठी जी हीअ जेका पब्लिक प्लेस जेका आहे गड्डी भिट आहे ऐं असां पंहिंजो पाण खे ख़ुशि नसीब महसूसु कयूं था की असां वटि गड्डी भिट आहे। असां गर्मियुनि में बि शाम जे टाइम ते असां हिते ईंदा आहियूं ऐं बरसातनि जी मौसम ते हिते तक़रीबन पूरी सिंध खां वठी पूरे पाकिस्तान खां हिते जेके सियाह आहिनि वॾे अंग में घुमण ईंदा आहिनि ऐं ॾाढो लुत्फ़अंदोज़ थींदा आहिनि। ऐं असां माण्हू हूअं बि माने बरसाति जा जेका सिकायल माण्हू आहियूं, सो बरसाति जे लाइ असां ॾाढा आता हूंदा आहियूं ऐं बाक़ी ॾाढो ख़ूबसूरत मौसम आहे असां वटि। ऐं गड्डी भिट ते ॿारड़ा औरतूं पोड़ा पका मर्द जवान बाशऊर सभु हिते ॾाढो घुमण ईंदा आहिनि, ॾाढो मज़ो वठंदा आहिनि। हिते जो जेको नज़ारो आहे हुन मां इंतिहाई घणो असां लुत्फ़अंदोज़ थींदा आहियूं। असां इंतिहाई सुठो महसूसु पिया कयूं थर अची करे ऐं घुमण जे लिहाज़ खां ॾाढा सियाह पोतल आहिनि, माण्हुनि खे ॾिसी करे बि ऐं थरनि जी ग्रीनरी ॾिसी करे ॾाढो वधीक मज़ो पियो अचे। त थर जेको असां नादरिन साइड वेंदा आहियूं उनखां वधीक हिते थर हसीन आहे, थर ख़ूबसूरत आहे ऐं हितां जा माण्हू ॾाढा ख़ूबसूरत आहिनि, माण्हू ॾाढा मोट था ॾियनि। त असांखे थर में अची ॾाढो मज़ो पियो। एतिरो मज़ो असांखे नादरिन साइड ते कोन ईंदो आहे जेतिरो मज़ो असांखे थर में अची करे आयो आहे। असीं हिकिड़ो ॾींहुं अॻु मां घुमण आयासीं, मज़ो लॻो पियो आहे, पाकिस्तान जो कल्चर ते मज़ो लॻो पियो आहे। नंबरकार बार में हिन दफ़े बरसातूं कुझु घटि पयूं आहिनि, उनजे करे हिते गर्मी जो शदीद ज़ोर आहे ऐं सावक वग़ैरह घटि आहे। पहिरीं जॾहिं असां आयासीं तॾहिं बरसातूं तमामु घणियूं हुयूं ऐं हिन पासे ॾाढी सुठी रौनक हुई, नज़ारो तमामु सुठो। हिन दफ़े कुझु महसूसु ईअं पियो थिए त हिते बरसाति जी शदीद ज़रूरत आहे। जीअं तव्हां बि आया आहियो, कुझु इलाइक़नि में इस्लाम कोट खां निकिरंदे तव्हां ॾिठो हूंदो हर तरफ़ खां सावक ई सावक हुई ऐं ओरियां काफ़ी निकिरण खां पोइ तक़रीबन 50 किलोमीटर खां पोइ बरसाति तमामु घटि हुई ऐं गर्मी जो शदीद ज़ोर आहे। अल्लाह ताला खां दुआ था करियूं त बरसाति थिए। सहूलियतूं न हुजण जे बराबरि आहिनि। हक़ीक़त इहा आहे पाणी जी सहूलियत किथे सुठे नमूने सां कोन्हे ऐं असां त ईंदे पूरे नंगर शहर जे अंदरि बर्फ़ जी पुछा कयूं त किथे असांखे बर्फ़ न मिले। असां सां गॾु तक़रीबन 55-60 माण्हू मौजूदु हुआ। त उन हवाले सां इन तरफ़ गवर्नमेंट खे बाक़ाइदे जेको आहे सो तवजा ॾियणु घुरिजे। जेकॾहिं नंग आहे जबल जेको आहे कारूंझर उन वटि वञूं था त उते बि को पाणी जी न सहूलियत आहे, न का वणकार आहे, न उते सुठे नमूने सां का रहण जी जॻह आहे। त तफ़री जे लाइ जेके माण्हू अचनि था, गर्मी जी मौसम बि हूंदियूं आहिनि, सर्दियुनि जी मौसम बि हूंदियूं आहिनि, त कम अज़ कम उन्हनि माण्हुनि खे उते सहूलियतूं ॾियणु घुरिजनि। हेॾो वॾो सफ़र करे 200-250 किलोमीटर सफ़र करे माण्हू अचनि था त 10 मिंट किथे वेहनि कंहिं जॻह ते, अहिड़ी का जॻह ठहियलु कोन्हे। उन जे लाइ गवर्नमेंट खे इन तरफ़ ख़ुसूसी तौर ते तवजा ॾियणु घुरिजे। कारूंझर जबल खे कटण जे लाइ त हर वक़्त खां ख़बरूं अचनि थियूं, हर तरफ़ खां अचनि थियूं, पर उते सहूलियतूं ॾियण जे लाइ जेको आहे सो ख़ामोशी नज़र अचे थी। इन ॻाल्हि ते ज़रूरु अफ़सोस थिए थो ऐं इन तरफ़ तवजा ॾियणु घुरिजे। जे नाज़रीन जावेद बजीर सां उते जे जेका माण्हुनि ॻाल्हि ॿोल कई आहे, सयाह घुमण लाइ विया आहिनि उन्हनि ॻाल्हि ॿोल कई आहे। उन खां अलावा उतां जा जेके लोक फ़नकार उन्हनि बेहतरीन नमूने सां पंहिंजो फ़न जो मुज़ाहिरो कयो आहे। जेके खोड़ सारनि माण्हुनि पारां उन्हनि खे दाद बि ॾिनो आहे। जे नाज़रीन वठूं था नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। जे नाज़रीन नंढी साई खां पोइ तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। थरपारकर ज़िलो जेको हुस्न जो मंज़र पेश करे रहियो आहे ऐं जिते मोरनि जा टोक आहिनि, त उते वरी इस्लाम कोट में जेके घुमण लाइ आयल माण्हू या उते जे मक़ामी माण्हुनि जो छा चवणु आहे ऐं कहिड़ा हिन वक़्तु बरसातुनि खां पोइ केतिरे तइदाद में माण्हू उते पहुची रहिया आहिनि ऐं उन्हनि माण्हुनि जो छा चवणु आहे। छो त सुधीर उते जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे, उन्हनि जी तव्हांखे ॻाल्हि ॿोल था ॿुधायूं। सुधीर, छा सूरत आहे इस्लाम कोट जी? असीं हितां ॾिसूं पिया त सॼी सिंध बल्कि पाकिस्तान खां माण्हुनि जो रुख सॼो थरपारकर ज़िले ॾांहुं आहे। उते जे माण्हुनि जो छा चवणु आहे? हिन वक़्तु छा सूरत आहे? छा बरसाति खां पोइ थर में का सावक थी आहे या उते जे जेको माण्हुनि जो गुज़र सफ़र ख़ासि तौर ते मालूंद माण्हुनि जो जेको माल ते आहे उन्हनि जी छा सूरत आहे? उते जे माण्हुनि जो छा चवणु आहे ऐं उते जे फ़नकार कहिड़े नमूने फ़न जो मुज़ाहिरो करे आहिनि, छा उन्हनि खे दाद मिले थी या न? ओ जी केसरिया बालम आवोनी पधारो मारे दे
बिल्कुलु नज़ीर चवंदा आहिनि त वठो थर न त बर। यकीनन थर वसण ते ई आहे, थर बरसातनि ते आहे। हूअं त ही समूरो रेगिस्तानी इलाइक़ो आहे सिंध सूबे जो, पर वसण खां पोइ ही वादी कश्मीर बणिजी वञे थो। ताज़ो अला साईं थरपारकर ते जेका उहा राज़ी थियो आहे, बरसातूं पयूं आहिनि, जंहिंखां पोइ थर जेका उहा साई चादर ओढे छॾी आहे। जेके सियाह ईंदा आहिनि हर साल हज़ारनि जी तइदाद में थर वसी वञण खां पोइ थर खे जेका सूंहं आहे उहा पसण जे लाइ सियाह ईंदा आहिनि, त उन्हनि खे बि थर हाणे ॿाहूं खोले आदरभाव करे रहियो आहे उन्हनि जो। इस्लामकोट समेत थरपारकर जे मुख़्तलिफ़ काफ़ी इलाइक़नि ते जेके आहे उहे गुज़िरियल 10-15 ॾींहंनि दौरान सुठियूं बरसातूं पयूं आहिनि, जंहिंखां पोइ थरी जेके मारू आहिनि उन्हनि पंहिंजूं बनियूं पोखण वारो अमल आहे उहा शुरू करे छॾियो आहे। तोड़े जो जेके अॻे उठनि वसीले जेका उहा पोख थींदी हुई बनियुनि जी, पर हाणे उठ जो जेका उहा पोखण वारो सिलसिलो आहे उहा घटिजंदो नज़र पियो अचे ऐं ट्रैक्टर जेके आहिनि उन्हनि जो सहारो वरितो पियो वञे। माण्हू जेके आहिनि उन्हनि पंहिंजूं बनियूं पोखण वारो अमल आहे उहा शुरू करे छॾियो आहे। त ॿिए पासे जेके आहे उहा थरपारकर ॾिसण जे लाइ मुल्क जी कुंड कुर्च मां जेके सियाह आहिनि उन्हनि जी अच वञ जो सिलसिलो आहे उहा पिणु शुरू थी चुको आहे। सॼे मामले ते जेका उहा हितां जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त थर वसी वञण खां पोइ हू केतिरा ख़ुशि आहिनि। बिल्कुलु दुनिया जा जेके बि ख़िता आहिनि उहे सुञाणप मुंहिंजी मुख़्तलिफ़ हूंदी आहे कि हूअं बि बर्फ़ जे इलाइक़े जे करे मशहूरु हूंदा आहिनि, त के वरी पंहिंजो बरसाति जे करे बरसाति जी मौसम जे करे सावण जे मुंद जे करे माना उहे मशहूरु थींदा आहिनि ऐं ॾाढा ख़िता ॾिसण जे लाइक़ु हूंदा आहिनि। ईअं थरपारकर असांजी दुनिया जो वाहिद रेगिस्तान आहे। हूअं त मंगोलिया जा रेगिस्तान ॾाढा मशहूरु आहिनि, पर थरपारकर दुनिया जो वाहिद रेगिस्तान जेको फर्टिलाइज़र आहे। उते माना बरसाति वसण खां पोइ जेका सावक थींदी आहे इहा दुनिया सॼी खे अट्रैक्ट कंदी आहे ऐं दुनिया ऐं हाणे त थरपारकर इंटरनेट अचण जे करे माना सॼी दुनिया खे बि थरपारकर जो असुलु रूप ॾिसणु अची वियो आहे। असांजा पंहिंजा लोकल मक़ामी माण्हू जेके आहिनि उहे बि इनखे ॾिसंदा, इनखे फोटोग्राफी ज़रिए उनखे माना दुनिया जो निर्वाह कनि पिया आहिनि। इहो तमामु वॾो कमु थिए पियो ऐं ख़ासि करे नौजवाननि या उहे माण्हू जेके आहिनि हिन टेक्नोलॉजी सां रिलेटेड माण्हू आहिनि उहे हिन में ॾाढो इंट्रस्ट वठनि पिया। ऐं थरपारकर जेको आहे असां वटि मशहूरु आहे त ॾुखनि ॾाखणनि देश ज़रूरु आहे ऐं उन सां गॾु रुॻो ग़िज़ाई किलत जो देश आहे। रुॻो असां इहो हर ॿिए चौथे ॾींहुं ख़बर पवंदी आहे त अॼु फलाणा एतिरा, पर असुलु थर जो रूप इहो बि आहे जेको अगस्त खां पोइ ॾिसण अगस्त खां वेंदे फेबररी मार्च ताईं। बाक़ी जून जुलाई 2 महीना गर्मी हूंदी आहे, उनमें सावण जी मुंद जेका आहे असुलु वसकारो ठहंदो इन मंझि आहे, त इन करे गर्मी हूंदी तॾहिं बरसाति ईंदी आहे। बाक़ी ईअं न आहे, थरपारकर दुनिया जे उन्हनि ख़ितनि जहिड़ो ई आहे, तरक़ीब करे सघे थो, अॻिते वधी बि सघे थो। ऐं ख़ासि करे हिन जा फसल जेके आहिनि उनखां पोइ हिन जा थरपारकर जा जेके बरसाति वसण खां पोइ फसल जेको आहे उहो मुकमल तौर ते ऑर्गेनिक फूड आहे। उनमें कंहिं बि क़िस्म जो यूरिया, कंहिं बि क़िस्म जी फर्टिलाइज़र, कंहिं बि क़िस्म जी भाण जी मिलावट न आहे। इन खां वॾी नेमत कहिड़े हिन दुनिया में जेकॾहिं माण्हू ऑर्गेनिक फूड खाए थो इन खां वॾी ॿी कहिड़ी शइ आहे। त थरपारकर ॾाढो ज़रखेज़ आहे हिन में, ऐं न सिर्फ़ु ज़रखेज़ पर खाइण वाले जा कुदरती नेमतनि जे हवाले सां ऐं ग़िज़ाई किलत जे हवाले सां थरपारकर ग़िज़ाई किलत जा माना ग़िज़ाई जेको न्यूट्रिशन जा फूड जेके आहिनि उहे बि असां वटि ईज़ीली अवेलेबल आहिनि। जेके बरसाति खां पोइ आहे जेको असां ॾुथ जेको पाण चवंदा आहियूं, उहो ॾुथ जेको आहे थर जो, इहे सभु उहे शयूं आहिनि जेके थरपारकर जी हुस्न खे अञा वधीक दुनिया जो निर्वाह कनि, जेको वधीक अञा उनखे माना निर्वाह कनि, दुनिया जो निर्वाह कंदियूं। त इन करे थरपारकर जो जेको हसीन जेको इहो मंज़र आहे, इहो हसीन जेको रूप आहे, इहो टेक्नोलॉजी ज़रिए असांखे उमेदु इहो आहे त दुनिया जो निर्वाह थींदो ऐं दुनिया हिन में ज़रूरु इनखे दुनिया खे अट्रैक्ट कंदो। कारुंजर फितरत मोहब्बत ऐं इश्क जो इस्तारो आहे, न सिर्फ़ु थरनि लाइ पर सॼी सिंध दुनिया जे जेके आशिक मिज़ाज, जेके बि धरती मिज़ाज माण्हू आहिनि, जेके बि फितरत मिज़ाज माण्हू उन्हनि सभिनी लाइ कारुंजर जेको आहे इश्क आहे। कारुंजर में जेको आहे पंहिंजो इश्क जो इस्तारो आहे। त हाणे ॻाल्हि इहा आहे त दुनिया में पाकिस्तान असांजे पंहिंजे मुल्क में जेके ॾिसंदासीं त नारायण आहे, कागान आहे, तव्हां मरी कोमल ॾिसो, इन में छा आहे, हीअ साॻी वणकारी आहे, इहे सभु जबल आहिनि। उते उहे जबलनि ते गवर्नमेंट उते कुझु नथी करे, उहे कोन थी कटाए करे, जेकॾहिं उन्हनि जी तरक़ी कराए त उहे बि ॾाढा जबल जेके आहिनि उहे बि ॾाढा कमायत ऐं कारत थी सघंदा, पर उते न। उते जेके इंडस्ट्री लॻे उते जेके सियाहत जेके प्रोमोट थी सघे थी, त असां वटि बि सियाहत प्रोमोट थी सघे। असां वटि तव्हां अगस्त खां वेंदे फेबररी ताईं माना माण्हू ईज़ीली असां वटि घुमी सघे थो। सियाहत में गवर्नमेंट तमामु सुठो कमाए सघे थी जेकॾहिं हुते सहूलियतूं ॾिए। सिंध गवर्नमेंट थोरे फेडरल गवर्नमेंट इन ते ॾाढो जेके संजीदगी अख़्तियार करे ऐं हिन ते जेकॾहिं उहो कोशिशि करे सियाहती मक़ाम ठाहिण जी जोड़ण जी कोशिशि करे त हिते सिंध पंहिंजी गवर्नमेंट काफ़ी रुॻो सियाहती मक़ाम कमाए सघे थी, उन कटण जी ज़रूरत ई कोन पवे। थरपारकर वसण खां पोइ उनजी कहिड़ी ख़ूबसूरती आहे? महिरबानी सुधीर। थरपारकर खे हिकिड़ो पंहिंजो हुस्न आहे ऐं जॾहिं बरसातूं वसंदियूं आहिनि हिते ऐं उन सां जेका असां धरती मां जेका उभड़ थींदी आहे, उनजो पंहिंजो हिकिड़ो सावक हरियाली थींदी आहे, उनजी हिकिड़ी ख़ूबसूरती आहे। ऐं उन जे पुठियां न रुॻो उहा हिकिड़ी ख़ूबसूरती आहे, पर उनजे पुठियां इहो आहे त असांजे थरी माण्हुनि जो इहो हिकिड़ो वॾो जियापो आहे। उहो जेको ज़मीनुनि जो खेड़णु, उन्हनि मां जेको अन जो निकिरणु आहे, उनखां पोइ ॾुथ जो तयारु थियणु आहे, इहो असांजो हिकिड़ो जियापो आहे। उनजे करे इहो जेको सुभाॻ जेको असां वटि मशहूरु आहे। त उहे वरी उन्हनि खे हिकिड़ो सुठो वे पाथिरनि थियूं की उन्हनि खे जेको धरती ते किरण जो वॾो मुंहिंजे ख़्याल में इहो ई सबबु आहे। ऐं थर
जे लाइ जेको कारूंझर जी उसनाकी आहे, आउं सम्झां थो त जेकॾहिं सिर्फ़ु साईं सरदार शाह बयाननि जी हद खां ॿाहिरि निकिरी जेकॾहिं कारूंझर जी खे सियाहत जो जेकॾहिं मर्कज़ बणाए त असां वाना सवात ऐं होॾां मालम चबा हुननि खां वधीक हिते असल में जेको ॿाहिरि जो माण्हू अचे थो त नगर पार्कर में हिकिड़ी होटल बनाए, उनखे पाणी जी बोतल नथी मिले, उहो राति जो रहे त कीअं रहे। इहो ई सबबु आहिनि जेकॾहिं सुठियूं होटलूं जेकॾहिं खोलियूं वञनि ऐं उते जेकॾहिं कुझु सिंध गवर्नमेंट जेकॾहिं कमु करणु चाहे थी त आउं सम्झां थो त इन मामले में तमामु घणो सियाहत जी मद में बि कमाए सघूं। थरपारकर हिकिड़ो हसीन इलाइक़ो आहे। जॾहिं थर में बारिशूं वसंदियूं आहिनि त थर में हिकिड़ी शाहकार जेके हसीन फितरत जा मंज़र आहिनि उहे निकिरी पवंदा आहिनि ऐं थर जेको आहे उनखे केतिरनि ई शाइरनि पंहिंजी शाइरी में ॻायो आहे। थर जेको इलाइक़ो आहे उनजे लाइ चयो वेंदो आहे त वसे त थर न त आहे पर। बरसातनि खां पोइ हिन धरतीअ जी जेका हुस्नाकी आहे उहा ॾिसण वटां हूंदी आहे। ख़ासि करे कारूंझर खे जेकॾहिं पाण ॾिसूं त जॾहिं बरसाति वसंदी आहे त कारूंझर जबल ते हज़ारे जेके सियाह आहिनि उहे घुमण ईंदा आहिनि। पर मसइलो सियाहनि जे लाइ इहो थींदो जो हुते सहूलियतूं कोन्ह। सहूलियतूं हुजणु खपनि। असां सिंध हुकूमत खां इहो मुतालबो कंदासीं त कारूंझर जेको आहे उते या ॿिया जेके गॾी भिट आहे जीअं मिठी जी उहा वॾी हिकिड़ी भिट आहे, उते जेको माण्हू सियाह जेके घुमण ईंदा आहिनि त उते सहूलियतूं कोन्हनि। सहूलियतनि जी अणाहठ आहे त सहूलियतूं वधि में वधि ॾिनियूं वञनि। कारूंझर ते जेकॾहिं हींअर हिकिड़ो हले पियो कटाई जो इशू, कटाई जो मामलो हले पियो त कटाई करे ही चवंदासीं तरक़ी कंदासीं। जेकॾहिं आउं चवां थो उते टूरिज़म ते ध्यानु ॾिनो वञे, उते जेकॾहिं सियाहनि जे लाइ शयूं ठाहियूं वञनि, उते सहूलियतूं मुयसरु कयूं वञनि त वॾो नाणो कमाए सघिजे थो। दुनिया समूरे में जेके आहिनि माण्हू, दुनिया जा समूरा जेके मुल्क आहिनि अहिड़ा जेके आहिनि उहे सियाहत ते ध्यानु ॾियनि था ऐं घणो जेको आहे उहो नाणो कमाइनि था। त उनजे करे सियाहत ते ध्यानु ॾिनो वञे। बाक़ी बरसाति आहे उहा हली रही आहे ऐं थर में जेके सियाहनि जो अचण जो जेको सिलसिलो आहे महिमाननि जो उहो बि शुरू थी चुको आहे। थर जी महिमान नवाज़ी जेका आहे उहा हुई मशहूरु आहे। थर जा माण्हू जेके आहिनि महिमान नवाज़ आहिनि ऐं उन्हनि खे सियाहनि खे वेलकम करे रहिया आहिनि। यकीनन नज़ीर चवंदा आहिनि त वठो थर न त बरी पर। थर जे माण्हुनि सां पाण ॻाल्हि ॿोल कईसीं। हितां जा जेके शाइर आहिनि, अदीब आहिनि ऐं हितां जेके थरी माण्हू आहिनि उन्हनि सां पाण ॻाल्हि ॿोल कईसीं। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त थर जेका आहे उहा फितरत जो हिकिड़ो गुलदस्तो आहे। उन गुलदस्ते खे सवारण जे लाइ थरपारकर में अञा वधीक जेके आहिनि उहे सकाफ़ती तौरु जेका आहे उहा सियाहती मर्कज़ क़ाइमु कया वञनि, जीअं थरी माण्हू जेके आहिनि थर में ईंदड़ जेके सियाह आहिनि उहे लुत्फ़अंदोज़ थी सघनि। हिन वक़्तु समूरो थरपारकर जेका आहे उहा वसी पियो आहे। वसण खां पोइ थरपारकर जेके उनजो फितरी हुस्न आहे उहा निकिरी पियो आहे। मोरनि जा टौका आहिनि त मुख़्तलिफ़ ॿिए पासे जेके माल आहे उहा असांखे इंतिहाई ख़ुशि नज़र अचे पियो। उन सां गॾु माण्हू जेके आहिनि उन पंहिंजे बनियुनि पोखण वारो सिलसिलो आहे उहा पिणु शुरू करे छॾियो आहे। हिकिड़ी माण्हुनि में सराई आहे। हितां जेके माण्हू थर घुमणु अचनि था बरसातुनि खां पोइ त उहे उन मां लुत्फ़अंदोज़ थी सघनि। हिननि जो इहो ई चवणु आहे त थरपारकर में जेकॾहिं सियाह ईंदा आहिनि त उन्हनि जी रिहाइश जे लाइ हिते पिणु सिंध सरकार अहिड़ो जोॻो बंदोबस्तु न कयो आहे। उहा गॾीअ जी मिठीअ जी गॾी बिट आहे, ख़ूबसूरत पिकनिक पॉइंट आहे, पर उते बि जेका आहे उहा माण्हू जेके आहिनि मुल्क जी कुंड कुर्च मां माण्हू जेके आहिनि हिन जुलाई अगस्त सेप्टेंबर में जेके उहा थरपारकर जो रुख़ कंदा आहिनि। छाकाणि त इन मौसम में बरसातूं थींदियूं आहिनि जंहिंखां पोइ थरपारकर वादी कश्मीर थी वेंदो आहे। पर उन्हनि सियाहनि जे लाइ हिते जेका आहे उहा रिहाइश जा जोॻा बंदोबस्त न आहिनि, उन्हनि जूं फैसिलिटीज़ न आहिनि जेके करे उहे ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियनि था। थरवासिनी इहो मुतालबो कयो आहे सिंध गवर्नमेंट खां त जेके इहे मिठीअ जी गॾी बिट आहे, तोड़े जो नंगर पार्कर आहे, उन्हनि जा कारूंझर जबल आहिनि, उते उन्हनि जे जेका आहे ख़ूबसूरत रेस्टोरेंट खोलिया वञनि या हितां सकाफ़ती जेके हुन बाग़ आहिनि उहे बचाइण जे लाइ को क़दम खणे जीअं ईंदड़ सियाह जेके आहिनि उहे परेशानी जेका आहे उनखां बची सघनि। थरवासियुनि जो इहो बि चवणु आहे त अलाह साईं जेका थर ते राज़ी थियो आहे उहे इंतिहाई सराही में आहिनि। हींअर थरपारकर जेका उहा अहिड़ो ख़ूबसूरत ख़ुशियुनि जो गुलदस्तो बणिजी चुको आहे ऐं ॿाहूं खोले जेके उहे मोर पखियुनि जा टौका आहिनि ऐं थरी माण्हू जेके आहिनि ॿाहूं खोले पंहिंजे सियाहनि जी ईंदड़ महिमाननि जी आजियां करे रहिया आहिनि। जी नाज़रीन, मारोड़नि जो देश थरपारकर ज़िले जे अंदरि सुधीर जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, उन खां अलावा उते जे माण्हुनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी थी। हुननि जो चवणो त वसे त थर न त भरी भर। हिन वक़्तु माण्हुनि जो वॾे तइदाद में बरसातनि जे हवाले सां उते वञण जो सिलसिलो जारी आहे। मगर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे उते सहूलियतूं न हुअण जे करे कुझु जेके आहिनि सियाह जेके वञी परेशान थियनि था। मगर असीं जंहिं पासे ॾिसिजे थो उन माण्हुनि जो चवणो थो भिटनि ते माण्हू फ़ोटो सेशन करे रहिया आहिनि, उते वॾे तइदाद में पंहिंजूं फैमिलियूं वठी घुमण अची रहिया आहिनि। नाज़रीन, वठूं था नंढी साई खां पोइ असीं तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। जी नाज़रीन, नंढी साई खां पोइ असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। हिन वक़्तु असां गॾु नंगर पार्कर जेको कारूंझर जबल ते जेके मुख़्तलिफ़ फ़नकार जेको लोकगीत ॻाए रहिया आहिनि ऐं उते फ़न जो मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। कारूंझर जबल ते ताज़ो जेको सिंध हुकूमत जे तरफ़ां जेको आहे फ़ैसिलो थियल हुओ, उन खां पोइ वरी अदालत पारां जेको फ़ैसिलो उहो रद्द कंदे जेको नओं फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे। उन हवाले सां मारोड़नि जे मुंहं ते त मुरकूं अची रहियूं आहिनि। कारूंझर जबल ते हर तरफ़ असीं ॾिसूं था तराइन ते घुमण लाइ आयल सियाह जेको वॾे पैमाने ते उते पहुची रहिया आहिनि। उते जे
माण्हुनि जो छा चवणु आहे, उते जा जेके मक़ामी फ़नकार आहिनि उते अख़्तर समय सां उते जे माण्हुनि जेका ॻाल्हि ॿोल कई आहे या जेका सयाह घुमण लाइ आहिनि उहे कहिड़े नमूने घुमी रहिया आहिनि, सहूलियतूं आहिनि या न आहिनि, उते जे माण्हुनि जो छा चवणु आहे। जेके कारूंजर जबल ते तमामु उन्हनि खे ॻाए वॼाए थर जा माण्हू, सॼी सिंध जा माण्हू भेटा पेश करे रहिया आहिनि। जी नज़ीर कारूंजर जबल जेको आहे उन पिणु साई चादर ओढ़णु शुरू करे छॾी आहे ऐं वॾे तइदाद में जेको सियाहनि जी आमद जो पिणु सिलसिलो जारी आहे। नंगर पार्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ते किथे तेज़ किथे हल्की बरसाति जो वसकारो थियो आहे। वसकारे खां पोइ मारू माण्हू आहिनि उन्हनि जा चहिरा जेको महकी ऐं ॿेकी पिया आहिनि। ऐं थरी माण्हू आहिनि उहे जेको आहे उठनि घोड़नि गॾनि ऐं ढगनि ते पिणु जेको खेड़ी पिणु करे रहिया आहिनि। खेड़ी जो बि सिलसिलो शुरू थी वियो आहे ऐं जेके नंगर जी जेका मुख़्तलिफ़ तारीख़ी माॻ आहिनि, मारीअ जो खूह आहे, गोड़ी मंदरु आहे, बोडेसर मस्जिद आहे, चूड़ियो आहे, कारूंजर जूं जेके मुख़्तलिफ़ हंध आहिनि उन्हनि ते साहिनि जी आमद पिणु शुरू थी वई आहे। इहे थर जूं वारियासियूं भिटूं जेके आहिनि उहे पिणु जेको हींअर सरसब्ज़ थी वियूं आहिनि। मारू माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजे खेतनि में ऐं पंहिंजी ॿनियुनि में ख़ुशि नज़र अची रहिया आहिनि। सघो था जेको वीडियो में आहे अलहमदिल्ला तमामु असां हिते आयासीं घुमियासीं ॾाढो ख़ुशि थियासीं ऐं मज़ो अची वियो ऐं तमामु बहितरीनु इलाइक़ो आहे। हिन में बारिश बि थियो आहे ऐं जेको वॾा वॾा पहाड़ूं बि आहिनि ऐं हिन जो नज़ारो असां मथे चढ़ण जो बि कोशिशि कयोसीं पर जेको आहे सो पहाड़ तमामु वॾो आहे, चढ़ी न सघियासीं, अधु खां थी मोटियासीं। बहरहाल जेको आहे सो गर्मी बि थोरो आहे, बरसाति जा बि कणा कणा किरनि पिया, पर तमामु बहितरीनु इंजॉय कयूं पिया ऐं मज़ो अची वियो हिन मौसम में। ये ते पहुता आहियूं कारूंजर जबल ते, त कारूंजर जबल तमामु बहितरीनु हिकिड़ो घुमण जो मार्ग आहे। हिते कारूंजर जबल असांखे
पूरे पाकिस्तान तोड़े ॿियनि बि मुल्कनि में काफ़ी अहिड़ो कोई बि जबल ना आहे जिते कारुंजा जबल जहिड़ो ख़ूबसूरत ॾेख पत्थर जंहिंजो ग्रेनाइट जो पत्थर आहे हीउ पत्थर ख़ाली रुगो पत्थर बि न आहे हीउ किथे किथे कहिड़ो ॾेख ॾिए पियो किथे को जानवर वांगुरु ॾेख ॾिए पियो इन जा मुख़्तलिफ़ जेको सो पंहिंजो रंग रूप ॾिए पियो हर पत्थर पंहिंजो मुख़्तलिफ़ रंग रूप ॾिए पियो ऐं जेकी सियाह अचनि था घुमण उहो बि उन्हनि जी बि जेको सो तमामु वॾी रश आहे हिते जेको सो तमामु बहितरीनु इंजॉय करे रहिया आहिनि मौसम बि तमामु बहितरीनु आहे हिते कारुंजा जबल ते तमामु बहितरीनु ॾाढो बहितरीनु मौसम लॻो पियो आहे ऐं असीं गवर्नमेंट खे इहा अपील था कयूं त अहिड़े हसीन कारुंजा जबल खे कटण जी ॻाल्हि कयो था हिते त तव्हां अची घुमी त ॾिसो त छा मज़ो आहे हिते जा छा मंज़र आहिनि छा हिते जो आहे हीउ जेको सो हिन कारुंजा जबल खां परे पासे जेको आहे हीउ ऋण आहे हीउ अलाए केतिरा ई किलोमीटर ते ऋण आहे जंहिंमें खारो पाणी चारि ई माना मौसमूं भरियल हूंदो आहे खारो पाणी हीउ सिर्फ़ु कारुंजा जबल जेको आहे उहो हिननि खे माना रोके बीठो आहे खारे पाणी के कारण न त हीउ कारुंजा जबल न हुजे हा त पूरे थर खां अॻिते बि पाणी सफ़ा खारा लूण थियो वञनि हिते जे ग़रीब मिसकिन माण्हुनि खे सिर्फ़ु खूहनि मां पाणी कढे ऐं उहो खूहनि मां पाणी हीउ सिर्फ़ु कारुंजा जबल ई मिठो कंदो आहे छो जो हीउ जेको खारो पाणी खे रोके वेठो आहे हिते जी नाज़रीन कारुंजर जबल ते खोड़ सारे माण्हुनि पारां ऐं उते घुमण लाइ त वियल आहिनि मगर उते जा जेके फ़नकार आहिनि उन्हनि बि कारुंजर से बहितरीन नमूने सां ॻाए करे भेटा पेश कई आहे पर जनरली सूरत हाल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हींअर सॼे पाकिस्तान बल्कि ॿियनि इलाइक़नि खां बि जेको आहे सयाह वञी उते तफ़री करे रहिया आहिनि थर हींअर पूरो जेको आहे रेगिस्तानी इलाइक़ो हींअर सावक ई सावक जेका थी वई आहे एतिरे ताईं जेको थरपारकर ज़िले जे माण्हुनि जो अक्सरियत माण्हुनि जो जेको गुज़र सफ़र चौपाए माल थियो त चौपाए माल लाइ चारो बि ज़बरदस्त थी वियो आहे ऐं वण टिण ॿूटा जेके आहिनि उहे बिल्कुलु सावा थी वियल आहिनि ऐं उन थरपारकर ज़िले जे मारू माण्हुनि जे जेके मुंहं ते मुरकूं अची विया आहिनि हुननि जो चवणो त बरसातूं अचनि थियूं त असांजा फसल थियनि था असांजो गुज़र सफ़र थिए थो न त असां वटि जेको पीअण जे पाणी जी वणाहट हूंदी आहे ऐं उन खां अलावा मुख़्तलिफ़ सहूलियतुनि जी बि खोट हूंदी आहे मगर हिन वक़्तु असां हुननि जो चवणो त असां जेके तरायूं आहिनि उहे सभु भरिजी वियूं आहिनि असां बहितरीन नमूने सां उते जो जेको कारोबार बि तमामु सुठो हली रहियो आहे छाजे करे हितां जेके सयाह वञनि था उन्हनि जे करे ऐं उते जे माण्हुनि ते मुरकूं अची रहियूं आहिनि जी नाज़रीन ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान नज़ीर पवन खे इजाज़त ॾींदा अल्लाह हाफ़िज़।